कोलाबजल शहर में हर तरफ गंदगी जो आज़ार सफ़ाई सुथराई न थियण करे शहर जा मुख़्तलिफ़ मोहल्ला जंहिंमें सुमरा मोहल्ला, कांदड़ा मोहल्ला, कोट लालू मोहल्ला समेत हर तरफ गंदगी जा ढेर नज़र अचण लगा। नालियुनि में पानी बीठो आहे, रोडनि ते पानी बीठो आहे, बसि अचंदा बसि इहा महीने ॿिए अच बसि पैसा वरितियूं हलिया था वञनि, गंदगी मूंखे ॿुधायो उहा उते ई पई आहे। तो असां वटि आज़ार आहे ॾाढो, मूंखे ॿुधायो मच्छर हिन बीमार माण्हू था थी वञनि, ॿचिड़ा नंढड़ा बीमार। गंदगी जो आधार हिते वधी वियो आहे, को बि इंतज़ाम न कयो आहे। असांजो बीमारी वधी वियूं आहिनि असां वटि, आधार बीमारियुनि जो वधी वियो आहे, गंदगी इंतज़ाम सुठी पई आहे। ॾिसो था त असांजे गलियुनि जी ऐं सफ़ाई सुथराई तव्हां पाण अखियुनि सां ॾिसो था। बराए महिरबानी करे असां ज़िले इंतिज़ामिया खे DC साहिब खे चऊं था त असां वटि को अहिड़ो सेक्रेटरीअ खे हुकुम करे त जेकॾहिं महीने में जेकी बजट अचे थी सुठे नमूने सां सफ़ाइयूं कराए ऐं वधीक बीमारियुनि मां हिते कढियो आहे। गंदगी लॻी पई आहे, मच्छर जो तमामु वधीक आज़ार आहे, नालियूं पोइते घरनि में उबतियूं थी हलनि। गंदगी वॾी आहे, हर शइ हिसाब सां न सफ़ाई आहे न का अमलो आहे। सफ़ाईअ जो लखे रुपया बजट यूसीअ में अचे थी, ईअं खाई था वञनि, बसि ईअं का शइ न आहे। को एॾी हिकु गंदगी आहे, पाणी मींहुं वसे थो पाणी बीहजी थो वञे, नालियुनि जी सफ़ाई न आहे, गंदगी जो नालियुनि वारो पाणी रस्तनि ते बीहजी थो वञे। पाण परेशान था थी वञूं त कीअं कढूं, छा आहे छा न, एतिरो क़दुरु जो अमलो ई न आहे। जेके पैसा अचनि था यूसी पाण ई खाई थी वञे। असांजे कोलाबजल शहर में लखे रुपया बजट आहे, पर असांजा रोड रस्ता जेके बि आहिनि उहे कुझु कचा आहिनि, कुझु पक्का आहिनि, पर उन जॻह ते काई बि सफ़ाई न आहे, न सफ़ाई वारो को अमलो आहे। लखे न पर करोड़नि जी बजट अचे थी ऐं उन करोड़नि जे हूंदे बि तव्हां ॾिसंदा त असांजे शहर में न मेन रोड सही आहिनि, न मेन नालियूं सही आहिनि ऐं न माना घरनि जे अॻियां जेके रस्ता आहिनि उहे सही आहिनि। हितां जे रहवासियुनि सिंध गवर्नमेंट खां तालबो कयो आहे त असांखे को जमादार हिते मुक़ररु करे ॾिना वञनि त जेके असांजे गलियुनि जी सफ़ाई कनि ऐं माहौल खे साफ़ सुथरो कनि। कैमरा टीम सां गॾु अनवर हुसैन मंगी, सिंध TV न्यूज़, ड्रिबमेर शाह।